सर अलीगुल साहब केड़े था वञो सर? डिफेंस पे वञा डिफेंस। सर वॾी रश लॻी पई आहे, हाणे न वञो। बाबा शारा भुट्टो जो आहे, शारा भुट्टो बाबा ओपन थी वियो आहे। हितो रुगो एयरपोर्ट खां शाह फैसल कॉलोनी चढ़ंदासीं, 5 मिंट डिफेंस आहे। तव्हां हरू भरू फासंदो रश में त पोइ ख्वार थी वेंदो, पघर में छल थी वेंदो। मां वञा थो शारा भुट्टो को, ॾिस त 5 मिंट था लॻनि। सर असां बेॾो था अचूं, भला ख़बर पइजी वेंदी, असां बेॾो था अचूं तव्हांजे घुम घुम घुम, ॾिस बाबा वॾो कमु थी वियो आहे। असां बेॾो था अचूं तव्हांजे पोयां। शाहराह भुट्टो कराची जी तरक़ीअ जो नओं बाब। सिंध हुकूमत जो हिकु ॿियो अहम ऐं जदीद मनसूबो शाहराह भुट्टो कराचीअ जे इंफ्रास्ट्रक्चर लाइ हिकु इनकलाबी मनसूबो आहे, जेको शहर जे ट्रैफ़िक निज़ाम ऐं अवामी आमदो रफ़्त में निमाया बहितरी आणींदो। 39 किलोमीटर डिघो ऐं जदीद सिग्नल फ्री कॉरिडोर कयूमाबाद खां शुरू थिए थो M9 मोटरवे ताईं ॻंढियल आहे, जंहिं सबबि कलाकनि ते ॿधल सफ़र हाणे रुगो 5 मिंटनि ताईं महदूद थी वियो आहे। हिन मनसूबे सां शहरनि जे वक़्त ऐं पेट्रोल में निमाया बचत थींदी, जॾहिं त रोज़ाने आमदो रफ़्त वधीक तेज़, आसान ऐं महफ़ूज़ बणिजंदी। हुकूमत सिंध जो ही शाहराह भुट्टो जहिड़ो मनसूबो साराह जोॻो आहे। इन सां कराची जे कारोबार में तेज़ीअ सां तरक़ी ईंदी। ऐसा है ना कि बस बंदा बोले कि मोटरवे पे जा रहा हूँ, ऐसा हो तो मजा आएगा यार, सारे रोड अल्लाह करे इस तरह हो जाए। कयूमाबाद खां M9 ताईं मूंखे लॻा आहिनि टोटल 25 मिंट, ऐं उहो बि मज़े मज़े सां वञा पियो। हुकूमत सिंध जो ही मनसूबो साराह जोॻो आहे, बहितरीन।